साहब लाड़काना जादू यार मां वडे मुसीबत में फांसी होया या ते सफा कर न्यूज़ आ बाबू जन के मुसीबत विचण वारो मानू पाण मुसीबत में फाते मुके तुझी मदद जी सख्त जरूरत है यार पैसा न घुरजाए बाबू पैसा तो मां पंहिंजे पीउ खे बि न ॾींदो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर जादू मूंखे कहिड़ो लाचार पियो तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झां मूंखे रुगो एतिरा पैसा खपनि रुगो मां कराची पहुचा तोखे पैसा वापस ॾींदमि ॿियो मो पंहिंजे शहर में पैसा कोन नी त पराए शहर में तूं मूंखे पैसा काॾा ॾींदे बाबू हिते छा तूं भांडार ज़मीन में लिकाए वियो आहे अची कढंदे हिते भलो आहे लाड़काणे में बाबू अरे जादू मां सख्त तकलीफ़ में आहियां बाबू तुंहिंजी तकलीफ़ दूर करण जे लाइ को बि दवा कान्हे मूं वटि बाबू जादू ईअं न कर यार मूंखे जेको वणंदो उहो कमु कंदुमि बाबू मां तोखां वॾी रक़म कोन थो घुरां रुगो 5000 इज़ी पैसा करे मोकिल हाणे भला हर भरू हलो हलो आवाज़ नथो अचे ईअं कयां भला अजायो कंपनी वारनि खे तूं गारियूं ॾियाराए लानत हुजे तो जहिड़े दोस्त ते बाबा ॿ टे लानतूं ॿियूं मोकिल को फ़र्क़ु कोन पवंदी बाबा फ्रीअ में जेको कुझु मिले मूंखे वठण में को बि एतिराज़ कोन्हे बाबू ठग जो पुट मते लाड़काणे में ठहिया खाईंदो मुंहिंजो कहिड़ो कमाज हुनखे किराए में हिते पंहिंजे मथे में स्कूल जा समुंड ते घुमण मज़ो ई सॼो विञाए छॾियो छोरी पैसा मुड़ुस भला